नाज़िर रावलपिंडी जी अदालत बानी पीटीआई जी भेण अलीमा ख़ान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत में 26 नवंबर एहतजाज वारे केस जी ॿुधणी थी अलीमा ख़ान जो वकील फैसल मलिक पेश थियो। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद अलीमा ख़ान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत हुकुम ॾींदे चयो आहे त अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे सुभाणे पेश कयो वञे। अलीमा ख़ान जेसिताईं अदालत में पेश न थींदी संदसि बैंक अकाउंट ऐं सुञाणप कार्ड ब्लॉक रहंदा। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। रावलपिंडी जी अदालत बानी पीटीआई जी भेण अलीमा ख़ान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत में 26 नवंबर एहतजाज वारे केस जी ॿुधणी थी अलीमा ख़ान जो वकील फैसल मलिक पेश थियो। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद अलीमा ख़ान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत हुकुम ॾींदे चयो आहे त अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे सुभाणे पेश कयो वञे। अलीमा ख़ान जेसिताईं अदालत में पेश न थींदी संदसि बैंक अकाउंट ऐं सुञाणप कार्ड ब्लॉक रहंदा।